नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सोभوديرو में खबर ॾींदा हलूं त गमबट में गुम कयल नौजवान नारी सवेरा खोड़ो जे बازيابي लाइ अॼु बि ॻोठ ڪوڙل खोड़ो में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें मासूम ॿारनि क़ुर पाक रखी एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। लाल बख्श खोड़ो, मोहम्मद राशिद, अली हसन खोड़ो ऐं ॿियनि एहतजाज कयो। मुज़ाहिरीन चयो त अफ़सोस 13 ॾींहं अॻु गमबट में असांजी न्याणी अगवा कई वई, मगर हिन वक़्त ताईं को बि ॾस पतो न पइजी सघियो। असां परेशानी हाल में आहियूं, पर पुलिस ऐं ॿिया इदारा ख़ामोश है। असांजे घरनि में कोराम मतल है, पर असां अफ़सोस को मालिकी करण वारो तैयार न आहे। हिननि चयो त अगरि सवेरा खोड़ो बाज़ियाब न थी त 27 नवंबर छंछर ते गमबट में धरणो हयो वेंदो। सवेरा जी बाज़ियाबी ताईं एहतजाज जारी रहंदो, जॾहिं त सवेरा खोड़ो जी पटिशन ते हाई कोर्ट सखर DIG सखर खे हुकुम ॾिनो है त जल्द कंहिं ईमानदार ऑफिसर खे मुक़रर करे न्याणी खे बाज़ियाब करायो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।